मुंहिंजो नालो आरोही बजाज आहे। मां चोइथरा स्कूल जे 3 दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु घड़ियाल जी कहानी ॿुधाइण वारी आहियां। त अचो मूंसां गॾु तव्हां बि ॿुधो घड़ियाल जी कहानी। 60 सेकंड हिकु मिंट बणा हिन मिंट 60 मिली कलाक ठाहिन कलाक 24 ॾींहं रात। ये वही घड़ियाल जी ॻाल्हि कलाक 24 ॾींहं रात। ये वही घड़ियाल जी ॻाल्हि ॾींहं 365 हिकु साल। टन 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 बोले घड़ियाल ॾींहं 365 हिकु साल। टन 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 बोले घड़ियाल टन 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 टन। भुलजी भी तू बेहन वांदो धन दौलत का वक्त महांगो। भुलजी भी तू बेहन वांदो धन दौलत का वक्त महांगो। आहे कीमती हर एक पल इल्म सीखी कर उम्र सफल। आहे कीमती हर एक पल इल्म सीखी कर उम्र सफल। इल्म बिना जीवन जंजाल टन 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 बोले घड़ियाल। इल्म बिना जीवन जंजाल टन 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 बोले घड़ियाल। जो ना जायो वक्त न्याय ऊंचो दर्जो सोई पाए। जो ना जायो वक्त न्याय ऊंचो दर्जो सोई पाए। खूब वक्त जो कदर सुञाण वक्त वड़े बलवारो ज्ञान। खूब वक्त जो कदर सुञाण वक्त वड़े बलवारो ज्ञान। रहो इन रीत सदा खुशहाल टन 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 बोले घड़ियाल। रहो इन रीत सदा खुशहाल टन 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 बोले घड़ियाल। टन 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 टन। धन्यवाद।